नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त सहरा जी बुलबुल रेशमा जंहिंजा गीत दिल में लही वञण जहिड़ा आहिनि। रेशमा खे असां खां विछोड़े 7 साल थी चुका आहिनि। सहरा जी बुलबुल रेशमा खे असां खां विछोड़े 7 साल गुज़री चुका आहिनि, पर संदसि गीत अॼु बि दिलनि में लही वञण जहिड़ा आहिनि। रेशमा जी पैदाइश भारत जे इलाइक़े राजस्थान में 1947 दौरान थी। हिजरत खां पोइ हिन कराची खे पंहिंजो मस्कन बणायो। 12 सालनि जी उमिरि में हिन सेवण शरीफ में लाल शहबाज कलंदर जी दरगाह ते फन जो मुज़ाहिरो करे दिलनि खे गिरमाए छॾियो। रेडियो पाकिस्तान तां गूंजींदड़ हिन जो आवाज़ जॾहिं टीवी ते आयो त हिन जी आवाज़ खे सरहदनि जूं वॾियूं दीवारूं बि रोके न सघियूं। रेशमा जिते पाकिस्तान में मशहूर गीत ॻाता, उते 80 जे ॾहाके में भारतीय फिल्म जी गीत लंबी जुदाई खेसि शोहरत जी बुलंदी ते पहुचाए छॾियो। इहा रेशमा हुई जंहिं वटि का डिग्री न हुई, पर फन ते संदसि अहिड़ी महारत हासिल हुई जो भारत जो वज़ीर आज़म इंदिरा गांधी समेत दुनिया जी अहम शख्सियतूं भी हिन जा गाना ॻाईंदे नज़र आयूं। पाकिस्तान जी हुकूमत पारां खेसि हुसन कारकिरदगी जो सदारती अवार्ड ऐं पोइ सितारा इम्तियाज़ सां भी नवाज़ियो वियो। पॉकेट साइन ऑफ रेशमा 3 नवंबर 2013 ते कैंसर सां जुड़ींदे पंहिंजे ख़ालिक हकीकी सां वञी मिली। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।